Silver sulfide Ag2S is an antimicrobial agent. In an experiment, 24.8 gram silver sulfide Ag2S is reacted with excess of hydrochloric acid as chemical equation मिलेगा silver sulfide plus HCl the silver chloride AgCl and H2S gas. And ॿ शयूं फाइंड करणियूं आहिनि. हिकु त calculate the mass of AgCl formed, volume of H2S produced. हाणे given आहे mass. पहिरियों सोची पवंदो जो पर मास रिलेशनशिप गिवन मास मां मास फाइंड कयूं प्रोडक्ट जो, ॿियो वरी गिवन मास मां वॉल्यूम फाइंड कयूं H2S जो प्रोडक्ट जो. पहिरियों मास ऐं ॿियो मास वॉल्यूम रिलेशनशिप ॿ हिसा आहिनि. हाणे पहिरियां सॉल्व कयूं. Ag2S इन जो मास मिलियल आहे 24.8 ग्राम. पहिरियां इन जो लिखूं मोलर मास. जंहिंजो मास गिवन हुजे या जंहिंजो मास फाइंड कजे ॿिन्ही जो पहिरियां मोलर मास लिखणो पवंदो. हाणे Ag2S Ag जो मास आहे 108 2 × 108 प्लस सल्फर जो मास आहे 32 त हीअ थी पवंदो 216 प्लस 32. इनखे जेकर प्लस करे सभिनी खे त जवाबु अची वेंदो हीउ तव्हांजो 248. इहो मोलर मास Ag2S जो थींदो 248 ग्राम. ऐं ॿियो जेको मास फाइंड करिणो आहे उहो लिखूं. हिते AgCl जो मोलर मास Ag आहे 108 प्लस 35.5. इहो आहे हिते 143.5. हिते लिखंदासूं 2 × 143.5. हाणे इनखे जेकर 2 सां मल्टीप्लाए करे छॾिजे त इहो ठही पवंदो पंहिंजो 287 ग्राम. इहो आहे मोलर मास AgCl जो. हाणे हिन जो गिवन मास ऑफ Ag2S इन एक्सपेरिमेंट 24.8 ग्राम Ag2S. ये जो गिवन मास आहे 24.8 ग्राम. त हिन जो मास फाइंड करिणो आहे. हिन जो मास वही अलॻि क्वेश्चन मार्क. हाणे गिवन वैल्यू जो इस्तेमालु आख़िर में कंदा आहियूं. इहो मास रिलेशनशिप आहे. गिवन मास मिलियल आहे हिकिड़ो ऐं ॿियो मास फाइंड कबो. हाणे पहिरियां लिखंदासूं 248 ग्राम Ag2S प्रोड्यूस AgCl इक्वल टू 287 ग्राम. हाणे 1 ग्राम थे 1 ग्राम Ag2S प्रोड्यूस AgCl साॻियो तरीक़ो 248 खां वञी डिवाइड करेसि. 287 डिवाइडेड बाय 248. देयरफॉर गिवन मास सां आख़िर में मल्टीप्लाई कयूं. 24.8 ग्राम Ag2S प्रोड्यूस AgCl इक्वल टू 287 डिवाइडेड बाय 248 मल्टीप्लाई कयूं हुन सां 24.8. इनखे जेकर सिंप्लीफाई कजे त AgCl इज़ इक्वल टू 287 × 24.8 डिवाइडेड बाय 248. जवाबु अची वेंदो पंहिंजो 28.7 ग्राम. हाणे आंसर खे लिखूं जीअं सवाल में मिलियल आहे. आंसर मास ऑफ AgCl formed is equal to 28.7 ग्राम. इहो जवाबु आएगा. इन सवाल जो बी पार्ट आहे कैलकुलेट द वॉल्यूम ऑफ H2S हाइड्रोजन सल्फाइड गैस प्रोड्यूस्ड एट STP. हाणे सवाल साॻियो आहे. हिन में
मास गिवन आहे, जेको पहिरियां मिलियल हो साॻियो, उन मास जी मदद सां वॉल्यूम फाइंड कंदासीं, मास वॉल्यूम रिलेशनशिप। हाणे जंहिंजो मास मिलियल आहे Ag2S, उनजो लिखंदासीं मोलर मास। मोलर मास ऑफ Ag2S पहिरियां लिखी आयासीं जी, इहो आहे 248 ग्राम। हाणे ॿियो उहो जंहिंजो वॉल्यूम फाइंड करिणो आहे, असांजो तालुक़ु उन सां आहे। हाणे जंहिंजो वॉल्यूम फाइंड करिणो आहे उनजो लिखिबो मोलर वॉल्यूम एट STP। ही 1 मोल आहे, लिखंदासीं 22.4 dm3। H2S जो वॉल्यूम हिते 2 हुजे हा त हिनखे 2 सां मल्टीप्लाई कयूं हा, पर हीअ 1 मोल आहे, इन करे 22.4। हाणे गिवन मास 24.8 ग्राम। त हाणे हिनजो वॉल्यूम फाइंड करिणो आहे। साॻियो तरीक़ो गिवन वैल्यू जो इस्तेमालु आख़िर में कंदासीं, इन सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं लिखंदासीं 248 ग्राम Ag2S प्रोड्यूस H2S at STP equal to 22.4 dm3। हाणे 1 ग्राम H2S प्रोड्यूस H2S equal to 22.4, इहो 248 वञी डिवाइड करे 248। देयरफॉर हाणे गिवन मास सां आख़िर में मल्टीप्लाई कयूं, 24.8 ग्राम Ag2S प्रोड्यूस H2S equal to 22.4 upon 248 इन गिवन मास सां मल्टीप्लाई कयूं इंटू 24.8। हिनखे जेकर सिंप्लीफाई कजे 22.4 खे हिन सां मल्टीप्लाई कयूं 24.8 सां, डिवाइड कयूं 248 सां, त इहो आंसर अची वेंदो पंहिंजो 2.24 dm3। हाणे जीअं क्वेश्चन पुछियल आहे वॉल्यूम ऑफ H2S प्रोड्यूस्ड, उनखे उन तरीक़े सां जवाबु लिखंदासीं, वॉल्यूम ऑफ H2S produced at STP is equal to 2.24 dm3। यो आंसर है।